दादू में आल पाकिस्तान हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन जे संदरे मुतालबे जी मनता लाइ मुलाज़िमनि एहतजाज कयो। ॾिसूं था दादू मां मुश्ताक अहमद शाणी जी ही रिपोर्ट। साईं ही अॼु असां एहतजाज कयो आहे, इन जे करे वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान निजकारी कमीशन खे घुरायो आहे। वापडा जेकी आहे उनखे खपाए प्राइवेट करणु थो चाहे। असां चाहियूं था प्राइवेट न थिए। असांजा मुलाज़िम ॾींहं राति महिनत था कनि, हिन मुल्क खे असांजे माण्हू रोशन कयो आहे। इन खे खपाइण सां असांजा बचा दरबदर थी वेंदा हलिया। असांखे नौकरियूं कोन मिलंदियूं। हे चाहे थो त सिंधी माण्हुनि खे या वफ़ाक़ जे माण्हुनि खे नौकरियूं न ॾियां, माण्हुनि खे कर्ज़ी कयां। असां इन जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं। असां जंग जोटी आहे। असांजो एहतजाज ॾींहं राति हूंदो। इंशाअल्लाह एहतजाज जो दारो वधाईंदासीं, निजकारी करणु कोन ॾींदासीं। वज़ीर आज़म पाकिस्तान असांजा 10% पूरे पाकिस्तान जे मुलाज़िमनि जा 10% पघारूं वधायूं आहिनि, पर वापडा जी BOD 10% पघारूं अञा ताईं माना असांखे न ॾियूं आहिनि। मज़दूरनि में बेचैनी लॻी पई आहे। वज़ीर आज़म जे ऐलान खे बि BOD ठुकराए छॾियो आहे। ख़ुदा असांजा 10% पघारूं उहे असांजूं महिरबानी करे वधायो, तनख़्वाह में वधायो। असां निजकारी करणु कोन ॾींदासीं। हिते रोज़ रोज़ नवां कानून, इंजीनियर जा नवां कानून, AC जा नवां कानून, वापडा जे मुलाज़िमनि खे दरबदर कयो थो वञे। कंहिं महिल कंहिंखे किथे बदिली कयो थो वञे, कंहिंखे किथे बदिली कयो थो वञे। हे किथां जो इंसाफ़ आहे? असां मुल्क खे रोशन कयूं, मुल्क जी ख़िदमत था कयूं, ॾींहं राति बिजली था हलायूं। असां लोड शेडिंग कोन था कयूं। हे पाण मथां जा ऑर्डर आहिनि, मथां जा अहकामात आहिनि। लोड शेडिंग कयो। असां ॾींहं राति मज़दूर आहियूं, महिनत था कयूं। पोलनि ते हेॾी घणी गर्मी आहे, उन में बि कमु था कयूं। महिरबानी ख़ुदा हे लोड शेडिंग ख़तमु कयो। मुतालबात वञूं पिया। जीअं असां पंहिंजे मुतालबात जी कॉल ॾिनी त उन खां पहिरीं असांजे मिनिस्टर हमाद अज़हर, MD पेप्को ऐं GM सभिनी असांजे क़ाइदीन हाजी रमज़ान अचकज़ई मां पंहिंजो ख़ुर्शीद अहमद ख़ान सां लाहौर में मीटिंग कई। उन्हनि चयो त असां तव्हांजा सभई मुतालबात मञींदासीं। BOD जेके असां वटि असांखे पंहिंजा तहरीक इंसाफ़ जा माण्हू ॾिना अथनि उन्हनि खे हटाईंदासीं। इदारे मां BOD जा मेंबर खणंदासीं। कंहिंसां का ज़्यादती न थींदी। तव्हांखे जेकी पंहिंजो ट्रांसफार्मर आहिनि, पोल आहिनि ऐं जेके असां वटि गाॾियूं आहिनि बकियल, उहे तव्हांखे ॾींदासीं। तव्हांजे औलाद जी जेका आहे एम्प्लॉयमेंट कंदासीं, एम्प्लॉयसन कोटा कंदासीं ऐं कंहिं मज़दूर खे असां टर्मिनेट न कंदासीं। जेकी बि सहूलियत हूंदियूं ऐं जेका 10% असांजी वधाई वई आहे उहा बि ॾींदासीं। उनखां सवाइ बि असां जेको आहे सो उनमें मराद तव्हांखे वधीक ॾींदासीं। असीं उमेद था कयूं त मिनिस्टर साहिबु पंहिंजी ॻाल्हि ते बीहंदो ऐं इमरान ख़ान गवर्नमेंट मथां खां हिननि ते प्रेशर आहे त वापडा खे निजकारी कयो, पर असां जेसिताईं हिकिड़ो मज़दूर जहिड़ो हूंदो वापडा जी निजकारी न थींदी।